नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तमाम दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। सही है तो कुर्बानी के गोश्त के मुतालिक अवां दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि त कुर्बानी जो गोश्त जो है सो कीअं तक़सीम कजे या पाण खाए या ग़रीबन ऐं मिसकीनन के ॾेई सघे थो या न, तो उन जे मुतालिक बेहतरीन मालूमात है। लेकिन उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश है तो जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब ना कयो तो असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी के निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। प्यारा दोस्तों, जेके मुसलमान भाइर कुर्बानी कन था तो उहे कुर्बानी जो गोश्त पाण भी खाई सकन था, पंहिंजे दोस्तन के अज़ीज़ व अक़ारिब के मिसकीनन के या मालदारन के ॾियण चाहिन तो ॾेई सघन था। पर कुर्बानी करण वारन जे लाइ मुस्तहब इहो आहे त पाण भी कुर्बानी के गोश्त मां कुछ खाइन। पर बेहतर इहो आहे त कुर्बानी के गोश्त मां टे हिस्सा कया वञन। पहिरियों हिस्सो ग़रीबन फ़कीरन मिसकीनन के ॾिनो वञे ऐं ॿिए नंबर ते जेको हिस्सो आहे सो पंहिंजा दोस्त अहबाब या पंहिंजा जेके सो रिश्तेदार आहिनि अज़ीज़ व अक़ारिब आहिनि उन्हनि खे ॾिनो वञे ऐं टे नंबर ते जेको हिस्सो आहे सो पंहिंजे घर वारनि जे लाइ रखियो वञे, पंहिंजे घर में इस्तेमाल जे लाइ रखियो वञे। तो प्यारा दोस्तों, कुर्बानी के गोश्त जा जेके टे हिस्सा कया वेंदा आहिनि सो मुस्तहब अमल आहे, लाज़मी या ज़रूरी ना है। जेकॾहिं पूरो गोश्त पंहिंजे इस्तेमाल जे लाइ रखे थो तॾहिं भी इख्तियार वारो आहे, या ग़रीबन मिसकीनन में तक़सीम करे थो, फ़कीरन में विराए छॾे थो तॾहिं भी उनजी मर्ज़ी आहे, या पंहिंजे पाड़े वारनि खे अज़ीज़ व अक़ारिब या जेके रिश्तेदार आहिनि उन्हनि में तक़सीम करे थो, समूरो गोश्त उन्हनि खे ॾिए थो तॾहिं भी इख्तियार वारो आहे, हुनजी मर्ज़ी आहे। टे हिस्सा करण वारो जेको अमल आहे सो मुस्तहब अमल आहे, बेहतरीन तरीक़ो आहे, हिकिड़ो अफ़ज़ल अमल आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत मुबारका ऐं शरीयत मुताहरा जे मथां अमल की तौफ़ीक़ अता फ़रमाए। तो प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।